अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। शमा बारींदे शब पिरह बाखूं कढियूं मोट मराठी मेधरा राणा कारण रब तुंहिंजी तात तलब कां गुडारिम काक जा भलारे भिटदण जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़च ताईं जंहिंजा मां ॿुधी पियो उन्हनि मिणी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 13 जून 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरुआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तहबीरनि सां लाऊं लही सघनि। सिंध हिन वक़्तु जॾहिं इंतहाई ॾुखे दौर मां गुज़री रही आहे, जॾहिं क़दम क़दम ते माण्हुनि लाइ मुश्किलातूं पैदा थी रहियूं आहिनि ऐं धरती धणी धरती मां धिकारिया पिया वञनि, जॾहिं सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते फबायूं पियूं वञनि ऐं दरिया ते धाड़ो लॻी चुको आहे, सिंध खे मिलंदड़ हिसे जे पाणी मां बि पंजाब घणो पाणी फबाए पियो, तॾहिं अजब जहिड़ी माठार छांइजी वई आहे। उहा तहरीक जेका पंहिंजे उरूज ते पहुती हुई ऐं पोइ पाण ॾिठोसीं त वकीलनि ॿॿरड़ो में धरणो हयो। उहो धरणो बि अणपूरन वाइदनि ते पुॼाणी ते पहुतो ऐं हुकूमत सिर्फ़ु इहो वाइदो कयो त जेसिताईं सूबनि में इतफ़ाक़ पैदा न थींदो तेसिताईं कैनाल न ठाहिया वेंदा, ऐं उन में बि लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो त ॿिया कैनाल न ठाहिया वेंदा। हाणे त बजट में डेमनि लाइ बि पैसा रखिया विया आहिनि। सिंध खे हर हाल में सुकाइण जी साज़िश कई पई वञे, तॾहिं ओचितो ओचितो अहिड़ी माठार थी वई आहे जो किथे बि को तहरुक नज़र नथो अचे, न वरी का तहरीक नज़र अचे थी। आख़िरी भेरो मोरे में जॾहिं लगारी बजाराणीअ जे रहवासियुनि एहतिजाजी धरणो हयो त उन मथां पुलिस पारां फायरिंग कई वई ऐं ज़ाहिद ऐं इरफान लगारी शहीद थी विया। ॿिनि ॼणनि जी शहादत वारे वाक़े ते उहो रद्द अमल साम्हूं अची न सघियो जेको अचणु घुरिजे हा। सिंध सरकार जूं इंतकामी कारवायूं त अञा बि जारी आहिनि। मोरे में ऑपरेशन करे लगारी बिरादरी जे दुकाननि खे पिणु डाहे पट कयो वियो आहे, जॾहिं त लगारी बिरादरी सां वास्तो रखंदड़ केतिरनि नौजवाननि खे खंभे गुम कयो वियो आहे, जिन जी बाज़ियाबी लाइ केर बि आवाज़ नथो उथारे। पर अलमियो इहो आहे जो सिंधु दरिया लाइ हलंदड़ तहरीक बि माठार जो शिकार थी वई आहे। उहे तनज़ीमूं जेके पहिरियनि ॾींहंनि में सरापा जदोजहद बणियल हुयूं, उहे पिणु ख़ामोशी जे ख़िलाफ़नि में ॼण त गुम थी वियूं आहिनि। हाणे सुवालु इहो आहे त छा इहा माठार सिंध जे हक़ में आहे या वरी सिंध जो खटियल केस बि पाण हाराए वेंदासीं। पाण अहिड़े माहौल मां गुज़रूं पिया जंहिंमें हर घड़ी ॼण त हलीम बाग़ी जे इन्हनि सिटण वांगुरु महसूसु थिए थी त सिर भितियुनि में हणी पिया सदाऊं ॾियूं, हाण जागो मिठा, हाण जागो मिठा। ख़ामोशी में साह विझण वारी हिन रुत में एॾी ख़ामोशी बि चङी कोन्हे जो समूरी जदोजहद ईअं ई रायगा हली वञे। उहे पेर जेके पंध में निकिता ऐं पोइ मंज़िलूं माणे न सघिया, उहे मायूसी जे इंतिहाउनि में हलिया वञनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त मंज़िल वेझी आहे, जुस्तजू जी ज़रूरत अॼु बि आहे। अचो त पाण सिंध धरती लाइ मुसलसल जाग खोड़ियूं ऐं आवाज़ उथारियूं। जेकॾहिं अञा बि ख़ामोश रहियासीं त पोइ पंहिंजे हथनि मां सिंधु दरिया बि वेंदो ऐं सिंध बि हली वेंदी। पीपल्स पार्टी जेका मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ ड्रामा कंदी रही आहे, उन वरी नओं राग बि शुरू कयो आहे। उन वफ़ाक़ी बजट ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जो ऐलान करे छॾियो आहे। हाणे पीपल्स पार्टी पारां बजट मुख़ालिफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा ऐं सिंध में उन्हनि मुज़ाहिरनि खे एतिरे हद ताईं वधायो वेंदो त जीअं सिंध जो केस उन्हनि मुज़ाहिरनि जे आवाज़ में दॿिजी वञे। पाण ॼाणूं था त सिंधु दरिया वारे मामले ते पहिरियनि ॾींहंनि में पीपल्स पार्टी पिणु
इनकारी रही त को बि कैनाल कोन पियो ठहे। ऐं पोइ पीपल्स पार्टी पारां इहो ई मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त कैनाल न पिया ठहनि पर उते ट्यूबवेल ठही रहिया आहिनि जंहिंजे लाइ वाह खोटिया पिया वञनि। हर बाशूर माण्हू ऐं अक़लमंद माण्हू सम्झो पए त कॾहिं ट्यूबवेलनि लाइ कैनाल बि खोटबा आहिनि छा। ऐं पोइ जॾहिं इहो मौक़िफ़ बि पीपल्स पार्टीअ जो अवाम रद्द करे छॾियो त पोइ पीपल्स पार्टी कैनाल मुख़ालिफ़ मुज़ाहिरनि जो ऐलान कयो। कैनाल मुख़ालिफ़ तहरीक जे बदिले में जॾहिं CCI जो इजलास कोठाए मुंदल फ़ैसिलो जारी कयो वियो तॾहिं पीपल्स पार्टी पारां उन समूरे मामले खे पीपल्स पार्टी जी कामयाबी ॼाणाए एहतिजाजी जलसनि जो ऐलान कयो वियो। जलसनि वारी सूरत खां पोइ जॾहिं पाकिस्तान ऐं भारत जी जंग वारी सूरत जेका बज़ाहिर ड्रामो महसूसु थियण लॻी हुई उहा शुरू थी ऐं पोइ माठार छांइजी वई। अहिड़ी माठार जंहिंखां पोइ को बि ऐलान हाणे न थियो आहे। हाणे नए सिर नए अज़म सां जदोजहद जी ज़रूरत आहे त जीअं सिंध दुश्मन साज़िशनि खे मुकमिल तौरु नाकाम बणाए सघिजे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हुसैन बख्श थेबो लिखे थो, ॿाहिरि ततल लुक लिंग साड़े पई, दर ते ठुक ठुक थी, ॿाहिरि निकितसि कुझु ॼातल कुझु अणॼातल नौजवान पघर में शिम, अंदरि कुझु देरि पखे हेठां वेही पघर ठारे पाणी पी हिकु ॼणे पुछियो, साईं कैनाल कढनि पिया, सिंध जूं ज़मीनूं मैदनी दौलत कंपनी सरकार खे 3 वाल थियनि पियूं या मामिलो ख़ैर ख़ूबी सां ख़तमु थियो आहे। पंजाब साम्राज्य जे ख़ाकी हथ खणी विया। चयमि रेणी कैनाल, उन मां निकिरंदड़ थर कैनाल, कच्छी कैनाल, चश्मा राइट बैंक कैनाल, हिन चइनी नाकाम अधूरनि कैनालनि ते कमु ज़ोर शोर सां हले पियो। हीअ कंपनी सरकार जूं 48 लख एकड़ ज़मीन चइनी सूबनि में आबाद कंदा। सिंध में हिकु अंदाज़े मूजिबि 10 लख एकड़, जमा उमरकोट में 1,91,000 एकड़ अलाट थी वई आहे। हीअ 4 कैनाल सिंधु दरिया मां कढिया पिया वञनि। उनजी माना छा आहे? उनजी माना एतिरियूं 48 लख एकड़ ज़मीनूं सिंधी माण्हुनि जूं वीरान थींदियूं। मुशरफ जे दौर में ग्रेटर थल कैनाल मां निकिरंदड़ 9 कैनाल चौबारा, चोलिस्तान में कैनाल, चोलिस्तान मेन कैनाल ऐं फीडर कैनाल जेके चोलिस्तान जे फेज़ 1 ऐं 2 जूं 34 लख 66,000 जे लॻभॻि ज़मीन शुरूआती मरहले में आबाद कंदा। वधीक उनजी तोसीअ मुख़्तलिफ़ फ़ेज़नि में 66 लख एकड़नि ताईं थींदी। उनजी माना ही थी त 66 लख एकड़ ज़मीन सिंध जी वीरान थिए। चयाऊं पोइ त सिंध वीरान ऐं ऋण थी वेंदी। चयमि गुज़िरियल 9 महीननि खां उहे त रड़ियूं कयां पियो। हुननि 6 कैनालनि जी मंज़ूरी सदर आसिफ ज़रदारी ऐवान सदर में ॾिनी ऐं बिलावल सां कंपनी सरकार जे ऑफिस में वञी ॾिनी, जंहिंजे आधार ते पंजाब सरकार मरियम नवाज़ हुकूमत चोलिस्तान प्रोजेक्ट लाइ 2.25 अरब रुपया शुरूआती कमनि लाइ रखिया आहिनि। जहल मां निकिरंदड़ जलालपुर कैनाल 1350 क्यूसिक, उनजे साम्हूं रसूल कादर लिंक कैनाल खे 19,000 क्यूसिक मां वधाए 25,000 क्यूसिक कयो पियो वञे। ईअं ॿिन्ही कैनालनि में 38-40 सैकड़ो जहलम मां वधीक पाणी खंयो वेंदो। जहलम जेका अॻे ई इंडिया तरफ़ां पाणी खणण सबबि पाणी जी घटिताई जो शिकार आहे, हीअ 40 सैकड़ो खोट सिंधु दरिया मां पूरी कई वेंदी। पंहिंजा बाग बुस्तान शहर वसनियूं फसल वीरान कोन कंदो। तारीख़ में ईअं कॾहिं बि न थियो आहे, न थींदो। ताक़तवर साम्राज पंहिंजे मुफ़ादनि खे पाण छियो पहुचाईंदो हुजे, बल्कि कब्ज़े हेठि आयल बेठक खे समूरा सूर सहणा आहिनि जेसीं ताईं आज़ादी नथी माणे। तोसां पंजनंद लिंक कैनाल जेको सिंधु मां चनाब नदी में छोड़ करे एशियन डेवलपमेंट बैंक जी मदद सां उनमें तोसीह कई पई वञे। लखें एकड़ पंजाब जी वधीक ज़मीन आबाद थियणी आहे। हिन भुटे साहिब पंजाब खे ख़ुशि रखण ऐं पंहिंजे इक़्तिदार जे दवाम लाइ 1976 में हिन खे जोड़ायो हो। चयाऊं साईं हेॾो कहर ऐं क़यामत पोइ बि हेॾी माठार। चयमि उहे महिरबान माठार में आहिनि, परावी माठ जी चादर वेड़े छो वेठा आहियो। हाणे सिंध हवा नौजवाननि जी आहे। उथो उथी उनजा धणी थियो। जिते बि आहियो जेतिरा बि आहियो पुरमन नमूने बिना कंहिं गोड़ गुमसान जे, जीअं पीपी जे साम्राज्य दलाल हुकूमत खे
अवां ते दबाव विझण जो को मौक़ो न मिले। जे बैनर हुजे, शीट हुजे, सिंधु जे पाणीअ ते धाड़े ऐं कंपनी सरकार तरफ़ां ज़मीननि जी वालार ख़िलाफ़ मुज़ाहिरा करियो, को ख़ामोशनि में साह विझो। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण ॼाणूं था त सिंध खे हथ वठी बदअमनी जे वर चाढ़ियो वियो आहे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में बदअमनी ऐं अगवा जूं वारदातूं वधी वियूं आहिनि, जंहिं करे आम शहरी न त महफ़ूज़ रहिया आहिनि, न वरी महफ़ूज़ पणे जो अहसासु बाक़ी बचियो आहे। आम शहरियुनि लाइ घरां निकिरणु ख़तरे खां ख़ाली नाहे रहियो। उनखां सवाइ सिंध में सूरतहाल ॾींहों ॾींहुं ख़राबु थी रही आहे। एतिरी ख़राब जो इंतिज़ामिया बि उनखे बहितर करण में को किरदारु अदा कोन पई करे। हिते बदअमनी, जरगा ऐं अगवा जूं वारदातूं वॾे वक़्त खां हलंदड़ आहिनि। अहिड़ी सूरतहाल में हिकु आम शहरी जीअं जीअं रहियो आहे, उनजो अंदाज़ो हुकुमराननि खे यकीनन न हूंदो, पर आम माण्हू खे ज़रूरु आहे। सिंध में शहरियुनि खे अगवा करण जो सिलसिलो केतिरनि सालनि खां हलंदड़ आहे। उनखे अञा ताईं मुंझो न अची सघियो आहे। ॿिए पासे माण्हुनि खे क़तल करण जा वाक़िया पिणु थी रहिया आहिनि, जिन खे रोकणु पुलिस जो कमु आहे। भुंगे अवज़ अगवा थींदड़नि खे सख़्तियूं सहणियूं पियूं पवनि। मीडिया में शहरनि जे अगवा थियण जूं ख़बरूं रोज़ानी जे बुनियाद ते छपिजी रहियूं आहिनि। उन बावजूदि हुकूमत को बि क़दम नथी खणे। बदअमनी बाबति ईंदड़ ख़बरूं शहरनि लाइ ॻणती जोॻियूं आहिनि। जोही में लेडी हेल्थ वर्कर जो लाश हथायो। 33 वरनि जी लेडी हेल्थ वर्कर जो फाहु खाधल लाश हथ अचण वारे वाक़े जी बि जांच न आहे थी। जॾहिं त ॾहरकीअ में पिणु औरत खे घुटा ॾेई बेदर्दी सां क़तल कयो वियो। तंगवाणी भरिसां कारह मामले तां झेड़ो थियो, जंहिंमें नौजवान मारिजी वियो। पिरियालो में घर ते हमिलो करे गोलियूं हणी नौजवान खे क़तल कयो वियो। हिंगोरजा मां ख़ैरपुर वासी नौजवान जो कुहाड़ियूं लॻल लाश हथायो। शिकारपुर में मग़वी नीगर जी बाज़ियाबी लाइ लॻल धरणो ख़तमु थियो। 2 जवाबदार बि गिरफ़्तार थिया, पर अञा ताईं मग़वी बाज़ियाब थी नाहे सघियो। इन्हनि वाक़िअनि मां ख़बर पवे थी त कहिड़ी रीति सिंध बदअमनी ऐं अगवा जे वारदातनि सबबि चोखंबी फाथी पई आहे, जंहिं ते हुकुमराननि खे का ॻणती बि न आहे। सिंध में जेका सूरतहाल हिन वक़्तु असांखे नज़र अची रही आहे, उनजी ज़िमेवारी कंहिं हिकु इदारे ते नथी ॾेई सघिजे, बल्कि सॼे समाजी ढांचे में बिगाड़ अची चुको आहे, जंहिं करे सिंध में आम माण्हू गैर महफ़ूज़ नज़र अची रहियो आहे। शहरियुनि खे हर पासे खां ख़ौफ़ वारो माहौल नज़र अची रहियो आहे ऐं उहे कंहिं बि रीति पुलिस तोड़े कानून लागू कंदड़ इदारनि ते भाड़े नथा सघनि। मामूली ॻाल्हि तां शुरू थींदड़ जहिड़ा वॾनि तकरारनि जो सबबु थी वेंदा आहिनि, जंहिं करे उहे सालनि जा साल हलंदा रहंदा आहिनि। सूबे में सालनि खां अहिड़ो ई माहौल नज़र अची रहियो आहे, पर छा हुकूमती सतह ते उनखे बहितर करण लाइ के ठोस उपाउ वरिता विया आहिनि, जेके हिन सूरतहाल खे बहितर करे सघनि। पुरअमन माहौली तरक़ी जो ज़ामिन हूंदो आहे। जंहिं समाज में अमन अमान जी सूरतहाल बहितर हूंदी, उते मुआशी हालतूं वेतर सुठियूं हूंदियूं ऐं माण्हू अमन सां रही बि सघंदा। सिंध जे हर शहरी जो इहो आइनी हक़ आहे त उनखे बिना ख़ौफ़ जे जीअण ॾिनो वञे, उनखे इरादे सां साह खणणु ॾिनो वञे। माण्हू खे क़तल कंदड़नि ख़िलाफ़ पुलिस कार्रवायूं करण में देरि न करे ऐं अमन वारे माहौल खे हर हाल में यकीनी बणायो वञे। पर छा हुकूमत इहो चाहे थी? छा हुकूमत चाहे थी त शहरी बिना ख़ौफ़ जे जी सघनि ऐं बिना ख़ौफ़ जे ज़िंदगी गुज़ारे सघनि? हालतनि जे हंज में फाथल ई मिसकीन माण्हू उहे मिसकीन माण्हू आहिनि जिन फ़क़्ति हुकूमत खां अमन घुरियो आहे। जेकॾहिं हुकूमत अमन बि नथी ॾेई सघे त ॿियो छा ॾेई सघंदी? जेकॾहिं ॾिसिजे त पाण वटि 5 सालनि खां पोइ हिकिड़ी मौसम अहिड़ी बि ईंदी आहे, जंहिंखे पाण वाइदनि वारी मौसम सॾींदा आहियूं, ऐं पोइ उहा गुज़री वेंदी आहे। वाइदनि जी वफ़ा जी मौसम वरी कॾहिं बि नाहे ईंदी। हुकुमरान जेके वाइदा कंदा आहिनि, उन्हनि मां के हिकु अधु
शहरनि जे एहतिजाज सख़्त एतिराज़ खां पोइ वफ़ा थी सघंदा आहिनि, बाक़ी ॿिया वाइदा हमेशह अणपूरा रहिजी वेंदा आहिनि। अटो लटो ऐं अझो जो नारो ॾींदड़ पीपल्स पार्टी हाणे त सिंध खां सरज़मीनूं बि खसे रही आहे। हिकु पासे हारी परेशान आहिनि त ॿिए पासे वरी फ़नकार एहतिजाज करे रहिया आहिनि। सरापा एहतिजाज बणियल उन्हनि फ़नकारनि हाणे ॻाए वॼाए एहतिजाज करण जो सिलसिलो बि शुरू करे छॾियो आहे। उहे फ़नकार जिन खे म्यूज़िक टीचर भर्ती करण जो चयो वियो ऐं पोइ इहो फ़ैसिलो थियो त हर स्कूल में म्यूज़िक टीचर सरकारी तौरु भर्ती कया वेंदा, जंहिं ऐलान न सिर्फ़ु सिंध जे राॻनि में ख़ुशी वारी लहर पखेड़े छॾी, पर आम माण्हू बि ख़ुशि थिया त फ़नकार बि म्यूज़िक टीचर थी सघंदा। उनखां पोइ म्यूज़िक टीचर जी नौकिरी लाइ सभ खां पहिरियों शर्त इहो रखियो वियो त संपा मां 3 महीननि जो कोर्स करे सर्टिफिकेट हासिलु कनि। उनखां पोइ वरी IBA वसीले उन्हनि खां टेस्ट बि वरिती वेंदी। मिसकिन फ़नकारनि पंहिंजे हड़ां वड़ां ॿकरियूं टिकरियूं खपाए संपा जामशोरे में दाख़िला वरिती। दाख़िला फ़ीस अलॻि ऐं रिहाइश वारा ख़र्च अलॻि। संपा मां तरबियत हासिलु करण दौरान उन्हनि खे जिते उस्ताद शफ़ी फ़क़ीर, उस्ताद ख़ादम सखीराणी, उस्ताद अमीर अली ख़ान, उस्ताद ज़ुल्फ़कार ऐं मज़हर जहिड़ा उस्ताद मिलिया, उते वरी इहो बि सेखारियो वियो त सरकारी स्कूलनि में म्यूज़िक टीचरनि खे क़ुरान पाक जी तिलावत, हमद, नात, लतीफ़ साईं जा बैत, वायूं, क़ौमी तराना, मिली नगमा निड़नि शागिर्दनि खे सेखारणा पवंदा। संपा जामशोरे में जॾहिं कोर्स पूरो कयो वियो त उते उन्हनि खां अलॻि टेस्ट वरिती वई ऐं पाकिस्तान जे मञियल इदारे IBA धार टेस्ट वरिती। संपा जामशोरे में टेस्ट दौरान केतिरनि ई फ़नकारनि 60 खां मथे मार्कूं खयूं ऐं पाकिस्तान जे मञियल इदारे वरितल टेस्ट में पूरी सिंध मां 1500 उमेदवारनि हिसो वरितो। उन्हनि मां मेरिट जे बुनियाद ते 319 ॼणा पास थी सघिया हुआ ऐं पोइ पास कंदड़ उमेदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾियण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई ऐं पोइ वॾे अंग में फ़नकार पहुता ऐं फ़नकारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना विया। ऑफर ऑर्डर मिलण खां पोइ फ़नकार ख़ुशि थिया ऐं पोइ उन्हनि पुलिस वेरिफिकेशन खां वेंदे मेडिकल ताईं टेस्टूं बि करायूं ऐं रिपोर्टूं बि वरितियूं, पर पोइ जॉइनिंग वारी मुंद वरी कोन आई। वक़्तु गुज़रंदो रहियो, फ़नकार दरबदरी जो दर्द भोगींदा रहिया, मुसलसिल दाहींदा ऐं एहतिजाज कंदा रहिया, पर उनजी फ़रियाद कंहिं बि कोन ॿुधी। मुसलसिल एहतिजाज बावजूदि अञा ताईं फ़नकारनि खे ऑफर ऑर्डर बि न पिया ॾिना वञनि, जंहिंजे करे हूअ मुसलसिल माली परेशानियुनि जो शिकार बि आहिनि त नौकिरी वारो आसरो हाणे हू पले चुका। हाणे जॾहिं बि एहतिजाज कनि था त सरदार शाह खे ॾोरापो ॾींदे आसरनि में असांखे रुलाए छॾियो वारो गीत ज़रूरु ॻाइनि था ऐं हू अॼु बि चवनि था त असांखे जॉइनिंग ॾिनी वञे। ॿुधाइण वारा इहो बि ॿुधाइनि था त सिंध सरकार इंतिहा पसंद धुरियुनि जे एहतिजाज वारे चिताब बाद पेर पोइते करे छॾिया आहिनि ऐं हू हाणे म्यूज़िक टीचरनि खे जॉइनिंग ॾियण वारी ॻाल्हि ताईं फिरी वई आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नेठि नए माली साल जी नई बजट बि अची वई, जंहिंजो जनम IMF जी दाई करायो आहे। उन बजट ते चौधारी वाधायुनि जी वाई आहे। इहे वाधायूं उहे ॾेई रहिया आहिनि जिन जे रिलीफ जो उन बजट में भरपूर इहतमाम कयो वियो आहे। बाक़ी मुल्क जे ग़रीब अक्सरियत लाइ हिन बजट में कुझु बि न आहे सवाइ दावाउनि जे। हीअ पाकिस्तान जी बजट न पर अहिड़ी माली मुसीबत आहे जंहिंजो मक़सदु अवाम जी ज़िंदगी खे वधीक ॾुखियो बणाइणु आहे। हिन बजट में न घटि में घटि उजरत में वाध कई वई आहे, वेतर तालीमी सिहत खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। मुल्क खे ऊंदहि में धिकण जो इहतमाम कंदे सोलर पैनल ऐं उन सां लाॻापियल शयुनि ते टैक्स लॻाए उहे महांगियूं कयूं वियूं आहिनि। बजट में 600 खां 700 अरब रुपयनि जा नवां टैक्स लागू कया विया आहिनि, जेके अणसिधी रीति आम शहरी ते पवंदा। बुनियादी ज़रूरतनि जे शयुनि ते टैक्सनि में वाध कई वई आहे।
जॾहिं त सनअतकारनि ऐं वॾनि सरमाएदारनि खे केतिरा ई टैक्स रिआयतूं ॾिनियूं वियूं आहिनि। नए माली साल जी पेश कयल बजट हक़ीक़त में अवाम दोस्त बजट न आहे। उन में तालीम, सिहत ऐं अवामी फलाह बहबूद जे शोबनि खे मुकमिल तौर ते नज़रअंदाज़ कयो वियो आहे। मौजूदा हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि ऐं पेंशन में मामूली इज़ाफ़ो करे अवाम जे अखियुनि में धूड़ विझण जी कोशिशि कई आहे। जॾहिं त हुकूमती अङनि अखरनि खे छॾे हक़ीक़ी सूरतहाल ॾिसिजे त महांगाई जी शरह 25% खां वधी चुकी आहे ऐं अवाम ॿिनि वेलनि जी मानी लाइ तड़पी रहियो आहे। उन बजट में सनअतकार, सरमाएदार ऐं बाअसर तबिके खे टैक्स रिलीफ ॾेई नवाज़ियो वियो आहे, जॾहिं त आम माण्हू ते सिधनि ऐं अणसिधनि टैक्सनि जो भार वधायो वियो आहे। रिटेलरनि ते अजाई सख़्ती, पेट्रोल ते नई सरचार्ज ऐं कार्बान लेवी जहिड़ा क़दम अवाम जी फोलोट वारा अमल आहिनि। हक़ीक़त इहा आहे त आलमी माली इदारनि जा शर्त पूरा करण जे शौक़ में हुकूमत मुल्क जी ख़ुदमुख़्तियारी ऐं अवामी रिलीफ खे नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। उन बजट में बेरोज़गारी जे ख़ात्मे, एक्सपोर्ट जे फ़रोग़ ऐं मक़ामी सनअत खे सहारो ॾियण लाइ का बि मुस्तहकम पॉलिसी या लाइ अमल फ़राहम न कयो वियो आहे। घटि में घटि उजरत में वाध खे बि नज़रअंदाज़ कयो वियो आहे। पघारदार तबिके लाइ सिर्फ़ु 7 खां 10% ताईं पघार ऐं पेंशन वधाइण जी तजवीज़ ॾिनल आहे, जेका मौजूदा महांगाई जी शरह खां घणी घटि आहे। ॿियो त शरीक हया जे फ़ौत थियण ते फैमिली पेंशन सिर्फ़ु 10 सालनि ताईं ॾियण बि वॾी नाइंसाफ़ी आहे, जेका ताहयात मिलणु घुरिजे। मुल्क में बेरोज़गारी ऐं गैर यकीनी मुस्तक़बिल जे करे नौजवान ऐं हुनरमंद माण्हू मुल्क छॾींदा वञनि। गुज़िरियल 1 साल दौरान लखें पाकिस्तानी बहितर रोज़गार जी तलाश में परॾेह विया आहिनि, जंहिं सबबि मुल्क ब्रेन ड्रेन ऐं सरमाए जी शदीद खोट जहिड़नि मसइलनि जो शिकार थी चुको आहे। ज़रई शोबे खे पिणु बजट में बेदर्दी सां नज़रअंदाज़ कयो वियो आहे। तरक़ियाती प्रोग्राम लाइ रुॻो 5.6% मुख़्तस कयो वियो आहे, जेको पाण हुकूमत जी नाकामी जो इक़रार आहे। अहिड़े मुल्क में जिते रोड, पुल, स्कूल, अस्पताल, डैम ऐं बिजली जा मनसूबा अधूरा आहिनि, उते तरक़ियाती बजट जी इहा शरह तरक़ी ते चिथर आहे। हीउ बजट दरअसल IMF जी फरमाइश जी फ़हिरिस्त आहे, जंहिं ते हुकूमत हमेशह जियां हिन भेरे बि मंज़ूरी जी मुहर सब्त करे छॾी आहे। हुकूमत तरफ़ां अमली तरह टैक्स नेट में इज़ाफ़ो न कयो वियो आहे। अरबपति, जागीरदार, सनअतकार ऐं वॾा सरमाएदार हाणे बि टैक्स खां आजा आहिनि, जॾहिं त हिकु पघारदार तबिके ते टैक्स जो सॼो भार विधो वियो आहे। मुल्क में सनअतूं बंदि थी रहियूं आहिनि, तवानाई जो बहरान अञा बि बरक़रार आहे ऐं टैक्स पॉलिसी एतिरी गैर यकीनी आहे जो को बि सनअतकार नई सीड़पकारी करण खां डिॼी रहियो आहे। ॿिए पासे दरामद कयल शयुनि ते घणो टैक्स लॻाए महांगाई खे महमीज़ूं हयूं पियूं वञनि। ज़रायत जेका पाकिस्तान जे करंगे जी हॾी सम्झी वञे थी, उन लाइ बि हिन बजट में को पैकेज न ॾिनो वियो आहे। आबादगार, भाण, ॿिज, पाणी ऐं ज़रई कर्ज़नि जे बहरान में फाथल आहिनि। ज़रई सुधारण खां सवाइ न फूड सिक्योरिटी मुमकिन आहे, न बरामदात वधाए सघजनि थियूं। हिकु अहिड़ी बजट जंहिंमें अध खां वधीक रक़म व्याज ते ख़र्च थिए थी, बाक़ी दिफ़ा, गिरांट, ब्यूरोक्रेसी ऐं सियासी अशराफिया जे अयाशी ते ख़र्च थिए थी ऐं आवाम लाइ कुझु बि नथो बचे। उनखे आवाम दोस्त बजट सड़णु दोखो ॾियणु बराबरि आहे। उन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त बजट में आवाम खे हक़ीक़ी शइ जी सहूलियत ॾिनी वञे। ज़ालमाना टैक्स ख़तमु कया वञनि। सोलर पैनल ऐं उन सां लाॻापियल सामान तां टैक्स ख़तमु थियणु घुरिजे। पघारनि ऐं पेंशन में महांगाई जे तनासब सां वाध कई वञे ऐं घटि में घटि उजरत में पिणु महांगाई जे हिसाब सां इज़ाफ़ो कयो वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु सिंध जे नामियारे आलम, सहाफ़ी, मज़ाहिमती अदीब, नावल निगार, मज़मून नवीस, नक़ाद ऐं पब्लिशर मोहम्मद उस्मान डिपलाई जो जनम ॾींहुं आहे ऐं उन सां गॾोगॾु नामियारे शाइर अब्दुल हकीम अरशद जो पिणु जनम ॾींहुं आहे। सभ खां पहिरियां मोहम्मद उस्मान डिपलाई खे भेटा पेश करण लाइ अवां जी ख़िदमत में संदसि तारुफ़ पेश करियूं था। सिंध जो नामियारो आलम, सहाफ़ी, मज़ाहिमती अदीब, नावल निगार, मज़मून नवीस, नक़ाद ऐं पब्लिशर मोहम्मद उस्मान डिपलाई
13 जून 1908 ते थरपारकर ज़िले जे ॻोठ ॾीपले में हिकु निढे वापारी हबीबुल्लाह मेमन जे घर में पैदा थियो। सतन भेनरनि जे अकेले भाउ हुजण जे करे संदसि तालीम तोड़े ख़ानदानी ज़िम्मेवारियुनि ते वॾो असरु विधो। संदसि तालीम 96 वरनि जी ॼमार में ॾीपले जे प्राइमरी स्कूल खां शुरू थी। क्लास में संदसि शुमार होशियारु शागिर्दनि में थींदो हो ऐं घणो करे पहिरियों नंबर खणंदो हो। ॾीपले में प्राइमरी खां वधीक तालीम जो बंदोबस्तु न हुअण करे उन दौर में बाक़ाइदे वधीक तालीम हासिल न करे सघियो। सिंधी फाइनल लाइ घटि में घटि 15 सालनि जी उमिरि जी पाबंदी हुई, तंहिं करे 2-3 साल घर में ई हितां हुतां किताब हथ करे पढ़ंदो रहियो। उन वांदकाई वारे दौर में हिकु मौलवी खां ज़ुलेखा ताईं फ़ारसी सिखियो ऐं ॿिए तरफ़ हिंदी, गुरमुखी, उर्दू, अरबी ऐं कुझु क़दुरु अंग्रेज़ी पिणु सिखी वरिताईं। नजूम रमल जी पिणु ॼाण हासिल कयाईं। तोड़ जो उन्हनि इल्मनि में वेसाह बिल्कुलु न हो। अॻिते हली घणो पोइ सिंध यूनिवर्सिटी मां अदीब फाज़िल ऐं 60 वरनि जी ॼमार में 1968 में हैदराबाद सेकेंडरी बोर्ड मां मैट्रिक पास कयाईं। ॾीपलाई साहिब खे निढे हूंदे खां ई आखाणियूं, किसा ऐं नावल पढ़ण जो घणो शौक़ु हो। मज़हबी किताबनि में किसा पियो ॻोल्हींदो हो। संदसि हाफ़िज़ो निहायत सुठो ऐं मुताले जी रफ़्तार तमामु तेज़ हुई। स्कूल में तारीख़ निहायत शौक़ सां पढ़ंदो हो। लिखण पढ़ण जे शौक़ खेसि निढी उमिरि में अदीब ऐं साफ़ी बणाए छॾियो। 10 सालनि जी उमिरि में पंहिंजे हमक्लासी दोस्तनि लाइ हथ सां लिखियल अख़बार फ़रहत आसार कढियाईं, जंहिंमें सॼे हफ़्ते में पढ़ियल ऐं ठाहियल आखाणियूं लिखी दोस्तनि खे पढ़ी ॿुधाईंदो हो। ॾीपलाई साहिब जे अदबी लिखण जी शुरूआति उर्दू में 1924 में 16 वरनि जी ॼमार में थी। हिंदुस्तान जे नामियारे आलिम अलामा हसन निज़ामी जी इदारत में निकिरंदड़ इल्मी रिसाले मनादी में मोहम्मद बिन कासिम बाबति शाया थियल हिकु मज़मून में के तारीख़ी ग़लतियूं हुयूं, जिन जी निशानदही कंदे हुन हिकु ख़त लिखियो, जेको अलामा निज़ामी खे एॾो त वणियो जो थोरी तसीह करे उनखे हिकु मज़मून जी सूरत ॾेई मनादी रिसाले में छपे छॾियाईं। थर में मुसलसल ॾुकारी हालतुनि जे करे ॾीपलाई साहिब 16 सालनि जी ॼमार में ॾीपलो छॾियो। अवल टंडे बाग़े ऐं लाड़ में निढे पैमाने ते वापारु कयाईं। संदसि शादी 18 सालनि जी ॼमार में थी, तंहिं करे लाचार खेसि नौकिरी जी ॻोल्हा करणी पई। फाइनल पास न हुअण करे खेसि सरकारी नौकिरी नथे मिली सघी, उन करे मजबूरन खेसि वॾेरनि जी मुंशीगिरी करणी पई। संदसि शुरूआती पघार 10 रुपया हो। 1930 धारे उमरकोट जे ज़िमीदार ख़ान साहिब अता मोहम्मद पली वटि पहुतो, जिते विहारो साल खेसि निहायत शफ़क़त ऐं इज़त मिली। संदसि पघार वधी वञी 500 रुपयनि ते पहुतो। उते खेसि लिखण पढ़ण जी बि आज़ादी हुई, उन करे हुन उन अरसे में 100 खनि निढा वॾा किताब लिखी शाया कराया। ॾीपलाई साहिब जो पहिरियों अफ़सानो चंड सोणो या इंसान हकीम ख़लीक मोराई जे रिसाले तरक़ी में छपियो। पोइ इल्मी दुनिया ऐं मुख़लिस रिसालनि में संदसि अफ़साना लगातार ईंदा रहिया। हिकु अंदाज़े मूजिबि संदसि अफ़साननि जो अंगु 200 खां मथे थींदो। उन्हनि अफ़साननि जा मौज़ू गूनागून आहिनि। ॾीपलाई साहिब जो पहिरियों किताबु क़ुरानी दुआऊं 1934 में सिंधी मुस्लिम अदबी सोसाइटी शाया कयो ऐं उनजा 4 एडिशन छपिया। ॾीपलाई साहिब जी इस्लामी नावलनि जी बाक़ाइदी शुरूआति अक्टूबर 1938 में संग दिल शहज़ादी सां थी। उहो दौरु निढे खंड जी सियासी तारीख़ में वॾी अहमियत रखे थो। अंग्रेज़नि वेढ़ायो ऐं राज करियो वारी पॉलिसी ते हलंदे हिंदू मुस्लिम नफ़ाक़ जो बुनियादु विधो। कुझु लालची ऐं शरपसंद धुरियुनि खे अंग्रेज़नि इस्तेमालु कयो। सिंधी में डज़न खनि मुस्लिम आज़ार नावल आंदा विया। उन सूरतहाल में मौलाना ख़ैर मोहम्मद निज़ामाणी जी तरग़ीब ते ॾीपलाई साहिब संगदिल शहज़ादी लिखियो, पर निज़ामाणी साहिब माली तंगी सबबु छपाए न सघियो। आख़िर ॾीपलाई साहिब 50 रुपया उधर खणी मीरपुर ख़ास में इस्लामिया दारुल शाह जो बुनियादु रखी संगदिल शहज़ादी सां इबरत किताबी सिलसिले जी इब्तिदा कई, जंहिंमें लाॻीतो हर महीने हिकु नावल अचणु शुरू थियो। 1941 में उन सिलसिले खे माहिवार इबरत जी सूरत मिली। अगस्त 1944 में उनखे हफ़्तेवार कयो वियो। इन दौर 1938 खां 1948 में ॾीपलाई जे लिखणनि सिंध जे नौजवाननि में ख़ुदि एतमादी ऐं ख़ुदिदारी जी लहर आंदी। ॾीपलाई जे किताबनि, नावलनि, एडिटोरियल कालमनि ऐं मज़मूननि जो मक़सदु सिंधी मुस्लमाननि में शानदार माज़ी जी ॼाण पैदा करण सां गॾु मंझंदि उन्हनि ख़बास्तनि जी शनाख़्त पैदा कई वई, जिन संदनि ज़िंदगी ज़हर करे छॾी हुई।
हुन जी नज़र में उहे ख़बास्तूं हुयूं। धारिया हुक्मरान, व्याजखोर वापारी तबिको, अंग्रेज़नि जो वफ़ादार वॾेरो, संदनि ईमान ते धाड़ा हणंदड़ बदकार ऐं बेकार, नाम निहाद मुर्शदनि जो टोलो ऐं दीनी अहकामनि जी ग़लति तशरीह कंदड़ जाहिल ऐं बिदती मुल्लो। उन दौर जे डिपलाई जे नावलनि में गुलिस्तान हुसन, हूर बगदाद, रोम जी राणी, होशरबा शहज़ादी, नाज़रीन यूरोप, फ़तह फ़लस्तीन ऐं ॿिया पिण छपिजी मंज़र आम ते आया। अंग्रेज़ सरकार संस किताबनि ते पाबंदी पिण मढ़ी। डिपलाई साहिब जे छपियल किताबनि जो तइदादु 150 खां वधीक आहे। जेकॾहिं संदसि समूरो मवाद जेको मुख़्तलिफ़ रिसालनि ख़ासि करे हफ़्तेवार इंसान में छपियो उनखे शामिलु कयो वञे त उन तइदाद में काफ़ी इज़ाफ़ो थी सघे थो। डिपलाई साहिब 1941 खां पंहिंजे वफ़ात ताईं 40 साल अमली तरह साफ़ सां वाबस्ता रहियो। हुन माहवार इबरत जो इजराउ अप्रैल 1941 में कयो। अगस्त 1944 में इबरत खे हफ़्तेवार कयाई ऐं 1955 खां उहा रोज़ाना अख़बार थी, जेका अगस्त 1957 में काज़ी बिरादरान जे हवाले थी। डिपलाई साहिब 7 फरवरी 1981 ते हैदराबाद में वफ़ात करे वियो। संदसि मज़ार हैदराबाद जे शाह मकी क़ब्रिस्तान में आहे। हीअ असीं मोहम्मद उस्मान डिपलाई जी सालगिरह जे मौक़े ते खेसि भेटा पेश करण लाइ संदसि तारुफ़ पेश करे रहिया हुआसीं। अॼु सिंधी ॿोलीअ जे नामियारे शाइर अब्दुल हकीम अरशद जी पिण सालगिरह मल्हाई पई वञे। सिंधी ॿोली जो नामियारो शाइर अब्दुल हकीम अरशद हाजी यार मोहम्मद लखमीर जे घर में 13 जून 1939 ते ॻोठ लखमीर तालके ज़िले नवाबशाह में पैदा थियो। मैट्रिक अदीब सिंधी ऐं अदीब मौलवी जा इम्तिहान ॾेई 1964 में तालीम खाते में उस्ताद मुक़ररु थियो, जितां 28 दिसंबर 1998 ते रिटायर थियो। अब्दुल हकीम अरशद 1954 खां लिखण जी शुरूआति कई। हुन शाइरी जे समूरियुनि सनफ़नि ते बि आज़माई कई ऐं संदसि शुमार नामियारनि शाइरनि में थिए थो। संदसि शाइरी में क़ौमी मज़ाहिमती अनसर वधीक निमाया नज़र अचे थो। उनखां सवाइ संदसि शेर में रुमानवी रंग बि कमाल जो आहे। अब्दुल हकीम अरशद पंहिंजे हमअसर राशिद मोराई वांगुरु स्टेज जो अहम शाइर रहियो आहे। संदसि शाइरी सिंध मशहूरु फ़नकारनि उस्ताद वहीद अली, सरमद सिंधी, सॼण सिंधी ऐं ॿियनि पिण ॻाई। हुन जी शाइरी जा 5 मजमूआ छपियल आहिनि, जिन मां पहिरियों मजमूओ ॾीआ ॾात जा 1976 में छपिजी मंज़र आम ते आयो, जॾहिं त ॿियो छापो मारी अकेडमी नवाबशाह 1995 में शाया कयो। क़ौमी शाइरी ते ॿधल किताब आज पे जे गीत जहिड़ी शाइरी दिसंबर 2010 में छपिजी मंज़र आम ते आयो। संदसि शाइरी जो टियों मजमूओ टूटल अक्स सूंह जा 2013 में छपियो। चौथों किताब आवाज़ अंदर जो ऐं 5हों किताब मूं नींहं निभायो धरती सां जे नाले सां छपिजी मंज़र आम ते आया। अब्दुल हकीम अरशद 6 फरवरी 2018 ते वफ़ात करे वियो। संदसि मशहूरु कलाम चोरी चोरी कोई कैसा नेण मिलाए वेठो आ, नामियारे रागी सरमद सिंधी समेत मुख़्तलिफ़ फ़नकारनि ॻाए मंजता माणी। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन